अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हां दोस्त अदनान। कहिड़ा हाल आहिनि? उमेद सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु जो असांजो टॉपिक आहे दराज़। जेका ऐप आहे, ऑनलाइन ऐप जंहिं ते तव्हां ख़रीदारी कंदा आहियो, हीअ आहे दराज़। ठीकु आहे। काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी दराज़ जे बारे में। काफ़ी दोस्त ऑनलाइन जेको सो ऑर्डर कंदा हूंदा लाज़िम दराज़ मां का न का शइ। जीअं कुझु नंढनि शहरनि में, सिंध जे नंढनि शहरनि में आहिनि ऐं का अहिड़ी शइ उते नथी मिले, पोइ उहो दराज़ मां ऑर्डर कंदा हूंदा। ठीक, तव्हां दराज़ मां ख़रीदारी त कयो था, पर छा तव्हांखे ख़बर आहे त तव्हां दराज़ ते खपाए बि सघो था, तव्हां सेलर बि थी सघो था दराज़ ते। सो अॼु जो टॉपिक आहे दराज़ सेलर। ऐं हीअ जेको आहे एप्लीकेशन तव्हां मथे ॾिसो था, इहा दराज़ सेलर जी एप्लीकेशन आहे। ऐं अॼु जो टॉपिक असांजो इहो ई आहे त इन ते अकाउंट कीअं ठाहिजे, पाण खे रजिस्टर्ड कीअं कजे, ऐं जेको सो इन में रजिस्ट्रेशन खां पोइ सेल कीअं कजे। माना जेकॾहिं कोई आइटम आहे, कोई अहिड़ी शइ आहे तव्हांजे शहर में फेमस आहे, पर उहा दराज़ ते नथी खपे, या तव्हांजे शहर में उहा शइ सस्ती आहे ऐं तव्हां उहा दराज़ ते सेल करणु था चाहियो, त असांजो जेको सो उन में कीअं उहा शइ कजे, उहो तव्हांखे इन वीडियो में ॾसींदासीं इंशाल्लाह। ऐं जेको सो हलूं था स्क्रीन जी तरफ़, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि स्क्रीन में त अकाउंट कीअं ठाहिजे, अकाउंट वेरीफाई कीअं कजे, ऐं हुन सां पंहिंजो बैंक अकाउंट कीअं मर्ज कजे। बैंक अकाउंट जो मतिलबु इहो आहे, जेकॾहिं तव्हां दराज़ अकाउंट ठाहियो था, उन में तव्हांजो बैंक अकाउंट हुजणु लाज़मी आहे। उहो इन जे करे जो जीअं तव्हां जेकॾहिं तव्हां का शइ सेल कयो था, ठीकु आहे, उनजो जेको प्रॉफिट मार्जिन आहे उहो तव्हांजे अकाउंट में ईंदो, ठीकु आहे। पर उनजी हिकिड़ा डेज़ रखियल हूंदा आहिनि, 10 खां 15 डेज़ तव्हांजा लॻंदा। पोइ जेका शइ तव्हां सेल कई आहे, फ़र्ज़ु कयो का शइ आहे तव्हांजी 500 रुपए जी तव्हांजी ख़रीद आहे, तव्हां 1200 रुपए में हुनखे सेल कयो आहे। उन 1200 रुपए में मिसाल तव्हांजी 500 जी तव्हांजी वरितल आहे, 700 रुपया तव्हांजो प्रॉफिट आहे। उन 700 जे प्रॉफिट मां लाज़िम जेको आहे दराज़ पंहिंजी जेका फीस हूंदी आहे, कुझु परसेंट हूंदा आहिनि दराज़ जा, उहो हर कैटेगरी में सेपरेट हूंदो आहे। उहो तव्हां चेक कंदव, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सो मिसाल जेकॾहिं तव्हां का पेन आहे, तव्हां 1200 रुपए जी सेल कई, या का अहिड़ी शइ आहे जेका तव्हां, या स्कूल बैग आहे, तव्हां 1200 रुपए जो सेल कयो, 500 जो तव्हांजो ख़रीद आहे, 1200 जो, हुनमें 700 मां पंहिंजो दराज़ प्रॉफिट खणी बाक़ी जेका पेमेंट हूंदी उहा विदिन 15 डेज़ 15 वर्किंग डेज़ तव्हांजे अकाउंट में अची वेंदी। उनजे लाइ इन जे लाइ बैंक अकाउंट पंहिंजो लाज़िम आहे। NIC CNIC हुजणु खपे तव्हांजो, ऐं तव्हांजो बैंक अकाउंट हुजणु खपणु लाज़मी आहे, ठीकु आहे। इहे 2 शयूं लाज़मी आहिनि इन शइ जे लाइ। अचो त हलूं था स्क्रीन जी तरफ़, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि स्क्रीन में त अकाउंट कीअं ठाहिजो। सो वीडियो पूरी ॾिसण खां पहिरीं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कंदा, लाइक बि कंदा, ऐं वीडियो पूरी ॾिसंदा। थैंक यू। हीअ असांजो अकाउंट ठहियलु हुयो, असां हुनखे फॉरगेट पासवर्ड कयो आहे, नओं पासवर्ड ॾियूंसि था, ऐं ॿीहर लॉगिन कंदासीं, असां कंदासीं रीसेट पासवर्ड, ठीकु आहे। हीअ इंटरफेस अची वेंदो, ठीकु आहे। जीअं तव्हां पंहिंजो हणंदव लॉगिन ऐं पासवर्ड हणंदव, पंहिंजे मोबाइल नंबर ते रजिस्टर्ड कंदव, त हीअ इंटरफेस अची वेंदो तव्हां वटि। मथे तव्हां पंहिंजी स्क्रीन पंहिंजो फ़ोटो लॻाए सघो था हिन जॻह ते, ठीकु आहे। पंहिंजो प्रोफाइल पिक्चर ॾेई सघो था, ऐं हीअ स्टोर नेम जेको आहे इहो तव्हां चेंज करे सघो था। उनखां पोइ सभ खां पहिरीं तव्हांखे ईमेल पंहिंजी वेरीफाई करणी पवंदी। हीअ जेको सो ईमेल जो ऑप्शन आहे, हिते एड ते वेंदव, हिते त मुंहिंजो मोबाइल नंबर ॾिनल आहे ईअं रैंडमली, ऐं हिते पंहिंजो तव्हां एडवांस जेको आहे वेरिफिकेशन करे सघो था, जीअं पंहिंजो ईमेल वग़ैरह जी या छा कीअं बि। ऐं ही वेयर हाउस जो नंबर तव्हां पंहिंजो डिटेल ॾींदव, जीअं मां हिकिड़ी रैंडमली ॾिनी आहे डिटेल, ठीकु आहे। हाणे फलाणो 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 दादू फलाणो, किथे बि तव्हां जेको तव्हांजो पंहिंजो हुजे उहो तव्हां एड्रेस ॾेई सबमिट कंदव, त किथां तव्हांजो माना वेयर हाउस तव्हांजो किथे आहे। जेकॾहिं तव्हां खपायो था प्रोडक्ट, शइ तव्हां पंहिंजो सेल कयो था, त सेल करण जो तव्हांजो एड्रेस वग़ैरह उहो तव्हांखां पुछंदो। उनखां पोइ हीअ अची वेंदो हिते, ठीकु आहे। हिते तव्हां पंहिंजी ID डिटेल ॾींदव, माना पंहिंजो शनाख़ती कार्ड ऐं पंहिंजो बैंक जी जेका आहे उहा डिटेल्स तव्हां हिन में एड कंदव। हिते तव्हां कॾहिं बि इंडिविजुअल कंदव, कॉर्पोरेट न कंदव, ठीकु आहे। तव्हां हमेशह इंडिविजुअल कंदव। हेठि ईंदव, हिते ID पंहिंजी जेको शनाख़ती कार्ड आहे, तव्हांजो ID कार्ड आहे, या कहिड़े बि कंट्री में आहियो उतां जी जेका ID आहे उहा तव्हां हिन में हणंदव। पाकिस्तान में आहियो त शनाख़ती कार्ड तव्हां NIC जी तव्हां फ्रंट ऐं बैक तव्हां हिन में अपलोड कंदव। उनखां पोइ पंहिंजी बैंक जी हू ॾींदव, डिटेल्स ॾींदव, नेक्स्ट कंदव त बैंक डिटेल घुरंदो तव्हांखे, ठीकु आहे। असां हिनखे फ़िलहालु लीव कयूं था, उहो तव्हां पंहिंजो अपलोड करे छॾंदव। उनखां पोइ ईंदव एड प्रोडक्ट ते। प्रोडक्ट ते ईंदव त तव्हां पंहिंजे प्रोडक्ट जा फ़ोटू कढंदव कुझु, पर फ़ोटू इहो तव्हां ॾिसिजो त फ़ोटू हीअं साफ़ु हुजनि, ठीकु आहे।
ऐं फ़ोटो साफ़ मतिलबु उनजो बैकग्राउंड वाइट हुजे, का शइ तव्हां उनजो पिक्चर कढे तव्हां उहा अपलोड कंदव, हुनमें उर्दू में जो नालो या रखंदव। हाणे ही कैटेगरी आहे जेका तव्हां शइ खपायो था, उहा कहिड़ी कैटेगरी में थी अचे। होम में, एप्लीकेशन्स में थी अचे, कैमरा में, हेल्थ में, फैशन में। हाणे उहो तव्हांजी शइ ते डिपेंड थो करे त उहा छाजी आहे, ग्रोसरी आइटम आहे या ॿियो कोई आइटम आहे, कपिड़ा आहिनि, किचन आहे, कुझु बि आहे, सैनिटरी आहे। हाणे उहो सभु तव्हां कैटेगरी चूज़ कंदव तव्हांजे पंहिंजो इन हिसाब सां। मिसाल तव्हां अचो टॉइज़ एंड गेम्स, पोइ त इन में बि अची सघो था। हाणे उहो तव्हां ते डिपेंड थो करे तव्हां कीअं था कयो। ठीकु आहे दोस्तो। ऐं वधीक हिन में आहे अकाउंट वेरिफिकेशन, छो तव्हां पंहिंजो कंफर्म कंदव, हर शइ कंफर्म कंदव, उनखां पोइ तव्हां वटि हिते टूल्स अची वेंदा। हिन में तव्हां वटि एड प्रोडक्ट अची वेंदो ऑप्शन। ठीकु आहे, इहो जेको असां मां तव्हांखे पहिरियां ॾेखारियो। ठीकु आहे, ऐं इन खां पोइ प्रोडक्ट्स तव्हांजा कहिड़ा कहिड़ा आहिनि हितां जीअं लिस्ट कंदा वेंदव। जीअं तव्हां वटि 50 आइटम आहिनि, तव्हां 50 आइटम लिस्ट करे छॾिया, उहे सभु हिते तव्हांखे शो कंदो। ठीकु आहे, ऐं एक्टिव, नॉन एक्टिव, इनएक्टिव, ड्राफ्ट, पेंडिंग, इहो सभु तव्हांखे हिते ॾेखारींदो। त माना जेकॾहिं क्वांटिटी बि तव्हां हिन में ॾेई सघो था त भई हेतिरी क्वांटिटी मूं वटि पई आहे, हेतिरी आहे। तव्हां वटि जीअं केर बि परचेज़ कंदो, तव्हांजे वटि मिसाल दराज़ ते कंहिं ऑडर कयो आहे, त उहो ऑडर तव्हां वटि हिते अची वेंदो, हिते ऑडर शो कंदो। ठीकु आहे, ऑडर उहो शो कंदो, उहो पेड आहे, अनपेड आहे, या कैश ऑन डिलीवरी आहे, उहो पोइ हितां तव्हां हुनखे करे सघो था। ठीकु आहे, ऐं रिटर्न ऑडर हुनजो बि ऑप्शन में अथव, ऐं इनकम तव्हांजी केतिरी थी टोटल, ऐं हुन मां परसेंट केतिरा विया या छा, उहो सॼो ही तव्हांखे पंहिंजो डाउनलोड करे ऐं तव्हांखे ॾेखारींदो त भई हेतिरी तव्हांजी हू थी, हेतिरी इनकम थी। फ़िलहालु असांजी इनकम न आहे हिन में, सो हिन महिल 0 ॾेखारींदो। ठीकु आहे, रिलीज़ माना जेको दराज़ तव्हांजी रिलीज़ कंदो, केतिरी पेमेंट, मिसाल 1500 जी तव्हां शइ खपाई, उन मां दराज़ पंहिंजो प्रॉफिट कढे करे बाक़ी तव्हांजी पेमेंट जेका रिलीज़ करणी हूंदी उहा हिते लिखंदो, जिते 0 लिखियलु आहे। ऐं जेतिरियूं तव्हां पेमेंट माना अॻु में तव्हां सेल करे चुका आहियो, पोइ उहो वरी हिते रिलीज़ड में ईंदो त भई हेतिरी पेमेंट तव्हांजी दराज़ रिलीज़ करे चुको आहे। सो वधीक अहिड़ी वीडियोज़ ॾिसण जे लाइ फॉलो कंदा। ऐं